कलमो तय्यब सॾिबो आहे। इहो उहो पाक कलमो आहे, हिकु वण वांगुरु आहे जंहिंजी पाड़ ज़मीन में आहे ऐं उन जूं टारियूं आसमान ताईं आहिनि। इहो अहिड़ो कलमो आहे जेको निभागनि खे सभाॻो कंदो आहे, जहन्नमियुनि खे जन्नती कंदो आहे। इन कलमे जे पढ़ण वारो अल्लाह तबारक व तआला जल शानो वटि जन्नती जवान लिखिजी वञे थो ऐं इन कलमे जे पढ़ण वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफ़ाअत जो हक़दार बणिजे थो। सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आहे, हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि पिया ऐं असाबी हज़रत मुआज़ बिन जबल साईं जन सां गॾु सुवारी ते ॿेल सवार हुयो। पोइ हबीबन करीमन फरमायो या मुआज़, अर्ज़ कई लब्बैक या रसूलल्लाह व सअदैक। असाबनि जी आदत हुई जॾहिं साईं जन सॾींदा त जवाब में चवंदा लब्बैक या रसूलल्लाह, लब्बैक व सअदैक या हबीबल्लाह। टे भेरा साईं जन सॾु कयो, वरी सॾु कयो या ए मुआज़, वरी अर्ज़ कई लब्बैक या रसूलल्लाह, वरी टियों भेरो बि सॾु कयो। पोइ पाण फरमायूं ए मुआज़, मा मिन अहदिन यशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सिद्क़म मिन क़ल्बिही इल्ला हर्रमहुल्लाहु अलन नार। जेको दिल जे सच्चाई सां इहो कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सच्चाई दिल वारी सां इहो कलमो पढ़े त उन ते दोज़ख जी बाहि हराम, जहन्नम उन ते हराम आहे। पोइ हज़रत मुआज़ अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह अफला उख़बिर बिन्नास फयस्तबशिरू। या रसूल अल्लाह भला इहा माण्हुनि खे वञी ख़ुशख़बरी ॾियां त ख़ुशि थियनि, कलमो जेको पढ़ंदो उहो जन्नती आहे, दोज़ख खां बची वियो, या ख़ुशख़बरी ॾियानि। क़ाल इदन यत्तकिलू, साईं जन फरमाए त पोइ इहा जे ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि त पोइ भरवसो करे वेंदा, अमल कंदा ई न, छॾी न अमल कनि, बाक़ी जेको कलमो पढ़ंदो सो जन्नती। हज़रत मुआज़ इहा ॻाल्हि माण्हुनि सां न कई, आख़िरी टाइम जेॾी महिल वफ़ात जो टाइम थियुसि ओॾी महिल इहा ॻाल्हि कयईं, पूरी ज़िंदगी ॿियनि सां इहा ॻाल्हि न कई। साईं जन फरमाए त छॾियो भली माण्हू अमल कनि, भरवसो न करे वेहनि, बाक़ी असुल हक़ीक़त इहा आहे जो जंहिं इहो कलमो पढ़ियो उन ते दोज़ख जी बाहि हराम। सुभान अल्लाह। ऐं इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदी आहे, हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला अन्हु चवनि था त हबीबन करीमन फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुख़लिसन दख़लल जन्नह। जेको इख़लास सां दिल जे सच्चाई सां ला इलाहा इल्लल्लाह चवंदो, मुख़लिस थी चवंदो, उहो जन्नती आहे। क़ील वमा इख़लास हुआ या रसूल अल्लाह। साहबनि पुछो या रसूल अल्लाह भला इन जो इख़लास छा आहे, जेका सच्चाई तव्हां चओ था, उहा सच्चाई कहिड़ी आहे इन जी? क़ाल अन तहजुज़हु अन महारिमिल्लाह, अल्लाह जे हराम कयल कमनि खां बचण, इहा इन जी सच्चाई आहे। जे कलमे में सचो आहे न, कलमो सचो पढ़ियो अथसि त जन ॻाल्हियुनि खे अल्लाह हराम कयो आहे उन्हनि खां बचे। ज़िना हराम आहे, चोरी हराम आहे, शराब हराम आहे, ठरो हराम आहे, बेहयाई जा कम हराम आहिनि, दाड़ो फुर हराम आहे। जन शयुनि खां अल्लाह ताला मन फरमाई आहे, जेके शयूं रब हराम कयूं आहिनि उन्हनि खां बचे, इहा कलमे जी सच्चाई आहे। सच्चो मुसलमान, सच्चो कलमे गो उहो आहे जेको अल्लाह जे हराम कयल शयुनि खां
बचे। बाक़ी हाणे ईअं रुगे कलमो छड़ो त हींअर पंहिंजो इन में हिंदुस्तान में जेका कोरोना अचे दॿायो आहे न माण्हुनि खे, त मूं पाण मूवियूं ॾिठियूं आहिनि, उहे वाणिया हिंदू पिया था पढ़नि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, कलमो पिया था पढ़नि। वाणिया वॾे सॾु पिया था कलमो पढ़नि, टोलनि जे सूरत में कलमो पढ़नि था। सिर्फ़ु इहा कलमो पढ़णु काफ़ी न आहे न, कलमो पढ़े त उनजी सच्चाई हुजे न। सच्चाई आहे जो जन ॻाल्हियुनि खे हराम रब करार ॾिनो आहे, उन्हनि खां बचे। अलाह ताला फरमाए थो त अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे सजदो न कयो, गैरुल्लाह खे सजदो न कयो, बुत मूर्तियूं उन्हनि खे सजदो न कयो। हाणे इहे जेके हिंदू कलमो पढ़नि था त उहे बुतनि खे न पूॼनि न, हड़ूमान जी पूॼा छॾे ॾियनि न। सचो कलमो तिन्हनि जो तॾहिं आहे जॾहिं गैर जी पूॼा छॾे बसि हिकिड़े अलाह जो चवनि ला इलाहा इल्लल्लाह, नाहे को महबूद सवाइ अलाह जे, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अलाह जो रसूल आहे। इहा सच्चाई सां कलमो पढ़नि त उहे जन्नती आहे। तव्हां सम्झी या न सम्झी? ऐं साईं फरमाइनि था कलमो जन्नत जी कुंजी आहे। छा आहे? कलमो जन्नत जी कुंजी आहे। पर कुंजी तालो तॾहिं खोलींदी जॾहिं कुंजीअ खे ॾंदा हूंदा। जी ॾंदा हूंदा न, हीअ ॾिसो कुंजी आहे पर इनखे ॾंदा आहिनि। जे ॾंदा न हुजनि, ॾंदा घसी वञनि, सॼो ॾींहुं पिया हणो, तालो न खुलंदो। इहा चाबी पई फिरंदी पर तालो न खुलंदो। कुंजीअ खे ॾंदा हुजणु ज़रूरी आहिनि। त कलमो जन्नत जी कुंजी आहे पर इन जा ॾंदा आहिनि निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, रमज़ान जा रोज़ा। इहे इन जन्नत जी कुंजी कलमे जा ॾंदा आहिनि, जेके इस्लाम जा अरकान आहिनि, इस्लाम जा रुकन आहिनि। उन्हनि ते अमल करे इहो कलमो पढ़ण वारो दोज़ख में न वेंदो, इहो यकीनन जन्नती। सुभान अल्लाह। ऐं ही हदीस आहे इमाम तिरमज़ी रिवायत आंदी, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु चवनि था त हबीबन करीमन फरमायो त मा क़ाल अब्दुन ला इलाहा इल्लल्लाह क़त मुख़लिसन इल्ला फुतिहत लहू अबवाबुस समाए हत्ता युफ़दी इलल अर्श मजतुनिबतिल कबाइर। साईं फरमाइनि था त जेको माण्हू दिल जे सच्चाई सां चवे थो ला इलाहा इल्लल्लाह त उन जे लाइ आसमान जा दर खुली था वञनि, बेहिश्त जा दर खुली था वञनि, तव्हांजो अर्श मुअल्ला ताईं उन जे लाइ रस्ता खुली था वञनि। पर मजतुनिबल कबाइर, शर्त इहो आहे त कबीरनि गुनाहनि खां बची। कलमो पढ़े तो रस्ता खुली था वञनि, पर परवाज़ उन खे मिलंदो, वञणु जन्नत जे रस्तनि में उन खे नसीब थींदो जेको कबीरनि गुनाहनि खां बचे। ॻाल्हि सम्झो था न? कलमो पढ़े ऐं कबीरनि गुनाहनि खां बचे। कबीरा गुनाह छा आहिनि? जेके वॾा गुनाह जन जे लाइ जहन्नम जी सज़ा रब मुक़ररु कई आहे, उन्हनि खे कबीरो गुनाह सरबो। उन्हनि कबीरनि गुनाहनि में 5 गुनाह, वॾे में वॾा 5 गुनाह अथव। कबीरा 5 गुनाह आहिनि। हिकिड़ो अलाह सां शिरक करणु, ॿियो कंहिंखे क़त्ल करणु, टियों जादू करणु, चौथों पीउ माउ जी बेफ़रमानी करणु, 5 इस्लाम ऐं कुफ्र जी जंग खे पुठी ॾेई भॼणु। इहे 5 वॾा कबीरा गुनाह आहिनि। अञा हिकिड़ो ॿियो बि कबीरनि में अहम कबीरो गुनाह बि बाज़ रिवायतुनि में आयो आहे, कूड़ ॻाल्हाइणु, कूड़ी शाहिदी ॾियणु। कूड़ ॻाल्हाइणु, कूड़ी शाहिदी ॾियणु। इन्हनि कबीरनि खां जेको बचे, कलमो पढ़े, उन जे लाइ आसमान जा दर, जन्नत जा दर खुली वञनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अजीब हदीस आहे, दिलियूं हाज़िर कयो त मां ॿुधायां, तवजह कयो।
हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, सुनन इब्न माजा में, सुनन नसाई में, सही इब्न हिब्बान में रिवायत आहे त हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो त या रब अल्लिमनी शयन अज़कुरुक बिही व अदऊक बिह, या अल्लाह अॼु त मूंखे को वज़ीफ़ो ॾस जेको ख़ासि मूंसां महिरबानी कर, अहिड़ो वज़ीफ़ो जंहिंसां मां तुंहिंजो ज़िक्र कयां जंहिंसां तूं राज़ी थी वञी, अहिड़ो मूंखे वज़ीफ़ो ॾस पर ख़ासि हुजे, ख़ासि मूं पंहिंजे मूसा कलीम खे ख़ासि वज़ीफ़ो ॾस। अल्लाह तबारक व तआला फरमाए त कुल ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला फरमाए इहो कलमो वञी पढ़ो। अर्ज़ कई या रब कुल्लु इबादिक यक़ूलु हाज़ा, ला इलाहा इल्लल्लाह हर को बकरार धनार पमार हर को पढ़ंदो थो अचे, मूं त तोखे अर्ज़ कयो त मूंखे को ख़ासि वज़ीफ़ो ॾस न जेको मां पढ़ा, इहो त तो वज़ीफ़ो अहिड़ो ॾसियो जेको हर को पढ़े थो पियो, नंढा वॾा ॿार बच्चा सभु को पढ़े थो पियो। त रब्बुल आलमीन खे अर्ज़ की मालिक मूं त तोखे अर्ज़ कयो त मूंखे को ख़ासि वज़ीफ़ो ॾस न, त रब फरमाए त कुल ला इलाहा इल्लल्लाह क़ाल इन्नमा उरीदु शयअन तख़ुस्सुनी बिह, मालिक मूं त तोखे अर्ज़ कयो त मूंखे का ख़ासि मूंसां महिरबानी कर, को ख़ासि वज़ीफ़ो ॾस। कॾहिं कॾहिं फ़क़ीर ईंदा आहिनि चवंदा आहिनि साईं अॼु त मूंखे को ख़ासि वज़ीफ़ो ॾसिजांइ, चवंदा आहिनि माण्हू जी दिलि आहे साईं अॼु को मूंखे ख़ासि वज़ीफ़ो ॾसिजांइ, भई हे तक़रीर में वज़ीफ़ा सॼो ॾींहुं वेठो थो ॾसे हा न साईं, इहे त सभिनी मुरीदनि खे ॾसियो था न, मूंखे को ख़ासि वज़ीफ़ो ॾस। हज़रत मूसा बि अंगल कयो रब खे त मालिक ख़ासि को तख़ुस्सुनी बिह, मूंखे वो ख़ासि वज़ीफ़ो इनायत कर। क़ाल या मूसा लव अन्न समावाति सबअ वल अर्दीन सबअ फी कफ़तिन वला इलाहा इल्लल्लाह फी कफ़तिन मालत बिहिम ला इलाहा इल्लल्लाह। ए मूसा जे 7 ज़मीनूं 7 आसमान खणी हिकिड़े पुड़ में रखजनि ऐं ला इलाहा इल्लल्लाह ॿिए पुड़ में रखजे त मूसा ला इलाहा इल्लल्लाह गरो थी वेंदो। 7 ज़मीनुनि खां 7 आसमाननि खां ला इलाहा इल्लल्लाह जो वज़न गरो आ। इहा का मामूली वज़ीफ़ो न आहे मूसा, इहो अहिड़ो वज़ीफ़ो आ जो जेको बि इहो वज़ीफ़ो पढ़े थो, जेॾीमहिल को माण्हू चए थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह त अल्लाह जे अर्श मौला वटि हिकिड़ो थंभो आहे, नूर जो थंभो आहे, पीलर सुतून अर्श मौला जे हेठों नूर जो थंभो आहे। जेॾीमहिल को माण्हू हिते चवे थो ला इलाहा इल्लल्लाह त उहो थंभो लुॾण थो लॻे, थंभो जुंबश में अची थो वञे। रब फरमाए थो थंभा छो थो लुॾी? अर्ज़ कंदो मौला जंहिं कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उनखे जेसीं बख़्शींदे न तेसीं मां चुप न कंदुसि, जेसीं ताईं उनखे माफ़ी न ॾींदे, जेसीं उनजी बख़्शिश न कंदे तेसीं ताईं मां आराम सां न बीहंदुसि। रब फरमाईंदो ते थंभा सब्र कर, मां रब इनखे बख़्शे छॾियो। ला इलाहा इल्लल्लाह ला ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंजुल उम्माल में रिवायत आ, मदीने वारे साईं फरमायो जेको हिकिड़ो भेरो चवे तो ला इलाहा इल्लल्लाह व मद बिया सौतू, आवाज कशे डिघो करे, आवाज लंबो करे, ला इलाहा इल्लल्लाह पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह, हिकिड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह पढ़े तो रब ने जा 4000 गुनाह बख्शे तो। घणा घणा? वरी ॿियो भेरो कलमो पढ़े वरी 4000 गुनाह माफ़, वरी कलमो पढ़े वरी 4000 गुनाह माफ़। पढ़ंदो रहे पढ़ंदो रहे पढ़ंदो रहे, मलाइक चंदा मालिक हिन एतिरो कलमो पढ़ियो आहे जो हिन जे दफ़्तर में हाणे हिकिड़ो बि गुनाह बाक़ी न बचियो आहे। रब फरमाईंदो हाणे हिन जे घर वारनि जा गुनाह बख़्शो, इन जे घर जा पुट धीअरूं ज़ालूं ॿार बच्चा उन्हनि जा गुनाह बख़्शो। वरी कलमो पढ़ंदो रहे, मलाइक चवंदा मौला हाणे त हिन जे घर वारनि जा गुनाह बि बख़्शिजी विया, गुनाह बचियो ई न आहे। हिकिड़े भेरे 4000 गुनाह बख़्शजनि त मलाइक चवंदा मौला हिन जे घर वारनि जा गुनाह बि बख़्शिजी विया आहिनि। रब फरमाईंदो हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्शो। या त ख़ुदि ज़ाकिर थियो न त ज़ाकिरनि जे पाड़े में वञी रहो। सिंधी में पाक ॾींदा आहिनि या मुड़ुसु थिजे या मुड़ुसनि जे पाड़े में रहिजे। मुड़ुसु इहो न जेको डंडो पाठो खयूं वेठो हुजे, मुड़ुसु उहो आहे जेको अलाह जो ज़िक्र करे, पाण बि छॾाए ॿियनि खे ओड़े पाड़े वारनि खे बि छॾाए। सम्झो था? जेकॾहिं अलाह तौफ़ीक़ ॾे त रोज़ानो 200 भेरा इहो कलमो रोज़ पढ़ो। इहो कलमो ला इलाहा इल्लल्लाह तस्बीह पूरी थिए पोइ चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। 200 भेरा इहो कलमो रोज़ 2 तस्बीहूं पढ़ो, कॾहिं बि तव्हांखे रोज़ी जी तंगी न थींदी, रिज़्क में तंगी न थींदी। अलाह ताला तव्हांखे रिज़्क में कुशादगी करे ॾींदो। तव्हांजा खीसा बि भरियल हूंदा, तव्हांजा घर बि भरियल हूंदा, रिज़्क में, बचन में, दीन में, माल में अलाह ताला बरकत हूंदी। पर जेकॾहिं इहो कलमो शरीफ़ को माण्हू 70,000 भेरा पढ़े, घणा भेरा? 70,000 भेरा इहो कलमो पढ़े त यकीनन पक्का पक ग्रंटेड ॻाल्हि आहे अलाह हुनखे बख़्शे छॾी, पक्की ॻाल्हि आहे। सम्झो था न? बग़ैर के शक शुबे जे जेको 70,000 भेरा इहो कलमो पढ़ी वठे पंहिंजे ज़िंदगी में हिकिड़ो भेरो, अलाह ताला यकीनन उनखे बख़्शे माफ़ करे छॾी। ख़ासि करे एतिकाफ़ वारनि खे गुज़ारिश कयां थो त तव्हां वटि अञा बि मौक़ो आहे, अञा बि तव्हां वटि ॾिहाड़ा आहिनि, अञा 27, 28, 29, 30 ॾिहाड़ा आहिनि। जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो त हिन रमज़ान में 70,000 पूरा करे सघो था। जेकॾहिं तव्हां इहो कलमो ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ी वरितो न, इहा तव्हांजे अलाह जे बैंक में तव्हांजो ख़ज़ानो जमा थी वियो। जंहिं ॾींहुं मरंदो उन ॾींहुं इहो कलमो पेश थींदो, हुकुम थींदो बाने खे जन्नत में दाख़िल कयो। पर जेकॾहिं इहो कलमो 70,000 भेरा पढ़ी पंहिंजे अबे खे बख़्शो, पंहिंजी अमड़ खे बख़्शो, पंहिंजे कंहिं अज़ीज़ क़रीब को यार मरी वियो, को दिलि प्यारो जानी मरी वियो, उनखे 70,000 कलमो पढ़ी बख़्शो, यकीनन उन जी बि माफ़ी, उनखे जन्नत मिलंदी। सम्झो था? अलाह ताला तौफ़ीक़ ॾे। मौक़ियो अथव रमज़ान जूं सातूं, रमज़ान शरीफ़ जा लम्हा वॾा क़ीमती आहिनि। इन में 70,000 कलमो पढ़ी पंहिंजे लाइ आख़िरत जो सरमायो गॾु कयो ऐं पंहिंजे ज़िंदगी जी रूटीन में इहा शइ शामिलु फ़रमायो त रोज़ानो 2 तस्बीहूं इन कलमे जूं रोज़ पढ़ंदा कयो। अलाह राज़ी थींदो, मदीने वारो साईं राज़ी थींदो, अलाह जन्नत नसीब फ़रमाईंदो। मुहम्मदुर रसूल।